तकरीबन 12 खां 13 साल का पोइ थिए पई जहिड़े मीडिया सां त 24 करोड़ जो फंड आयो आहे। हाणे ही घाटी जो कमु नाक़स तरीन थिए पियो। तव्हां हिते ॾिसे सघो था, हिन में को बि हिन में वाह जे विच में कोई प्रॉपर तरीक़े सां क्रेन सां लपा को प्रॉपर लेवल हिन जो ठहे को कमु कोन थो थिए। हिकु दड़ियूं कढियूं आहिनि, दड़ियूं छॾे विया आहिनि ऐं जे पासे में जंग आहे त ईअं जो ईअं बीठो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको पासे में एराज़ियूं करे माण्हुनि कब्ज़ा कराए विहारे छॾिया आहिनि, उहो उनजो वॾो सबबु इहो की जमड़ा उहो थी पूरनि। ऐं कोट ग़ुलाम अहमद अॻु में ही मुंड हो, हाणे ही पूछड़ सॾिजे पियो। फंड आयो है, तव्हां ॾिसी सघो एतिरो जेको आहे कमु कोन थियो आहे। जेको थोरा वारी या जो टुकड़ा कढिया आहिनि, बाक़ी जेको बेसिकली कमु थियणु खपे उहो कमु कोन थियो आहे। केतिरा ई ॿिया जेको नायाब वण आहिनि हिते, जेको बबूरती आहे, निमती आहे, जेको हिते असलोक आहिनि, उन्हनि खे वढियो वञे पियो।